ख़बर शामिल कंधकोट में कंधकोट पीपुल्स लेबर ब्यूरो ऑफिस में पीपुल्स लेबर ब्यूरो तालका कंधकोट ऐं सिटी कंधकोट तरफ़ां 17 अक्टूबर ते कराची कारसाज़ सानी जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ सीनियर नायब सदर गुलाम रसूल मीरानी जी सदारत हेठ इजलास कोठायो वियो। इजलास में जनरल सेक्रेटरी खादिम हुसैन महमदानी, मोहम्मद मूसा मलिक, अली शेर मीरानी, वकार मीरानी ऐं ॿिनि शिरकत कई। उन्हीं मौके ते पीपुल्स हारी कमेटी अगवान नवाज़ अली सब्ज़ोई हारी कमेटी के छॾे पीपुल्स लेबर ब्यूरो में शमूलियत जो ऐलान पिणु कयो। लेबर ब्यूरो जे अगवान गुलाम रसूल मीरानी ऐं खादिम हुसैन महमदानी खिताब कंदे चयो त कश्मीर कंधकोट ज़िलो पीपी जो क़िलो रहियो आहे। पार्टी जे आला ऐं ज़िले क़यादत जो जॾहिं बि हुकुम थियो आहे, पीपुल्स लेबर ब्यूरो पंहिंजो पाण मल्हायो आहे। पीपुल्स लेबर ब्यूरो पंहिंजे महबूब चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी ऐं ज़िले जी क़यादत ज़िले सदर गुल मोहम्मद ख़ान जखरानी, जनरल सेक्रेटरी मीर इल्ताफ़ अहमद खोसो, इंफॉर्मेशन सेक्रेटरी सादिक हुसैन गुलाटो मथा मुकम्मल एतमाद कंदे यकीन ॾियारो था त 17 अक्टूबर ते कराची कारसाज़ सानी में शहीदनि खे भेटा पेश करण लाइ जलसे में भरपूर शिरकत कई वेंदी।